ॾिसो अॼु बि लंघ कोन आहिनि। यस अॼु बि जेको सिंध में कल्ह बि गुज़ारिश कई ऐं वरी आउं गुज़ारिश कयां त असांखे हिन दफ़े दरिया त ॿोड़ियो ई कोन्हे। असांखे ॿोड़ियो आहे बरसातनि जे पाणी। हाणे वरी चवनि पिया ख़ुदा ख़ैर पियो करे त 15 ऐं 20 सितंबर जे विच में हिन ई महीने में 15-20 ॾींहंनि खां पोइ वरी बरसातनि जो हिकिड़ो को मॉन्स्टर स्पेल अचण जी ॻाल्हि थिए पई, त वरी को ख़ौफ़नाक बरसाति थियण जी ॻाल्हि थिए पई कि सिस्टम डेवलप थिए पियो। वरी छा थींदो? एग्जैक्टली कुझु बि न। सो रिलीफ फंड जे लाइ प्राइम मिनिस्टर ऐं सूबाई हुकूमतूं इमरान ख़ान जेके आहिनि उहो बैंक अकाउंट ॾींदा, जमा कराए वञूं। सो चवण जो मक़सदु आहे त उहे जेके दरिया जे विच में रुकावटूं आहिनि उहो सुप्रीम कोर्ट बि ॿुधाए सघे थी। उअं ई हिकिड़ो जनरल अंग्रेज़नि जे ज़माने खां नक्शा ठहियल आहिनि। जी हा, अॼु बि कंहिं मूंखे फॉर्वर्ड कयो त नक्शा ठहियल आहिनि त किथां पाणी जा नेचुरल वहिकरा आहिनि। उहो नक्शा ॾिसो उन्हनि खोले छॾियो। हुनजी साम्हूं के भोतार जी बनी आहे, के ग़रीब माण्हू जी दुकानु आहे, के वॾे माण्हू जी फैक्ट्री आहे, कुझु बि आहे। ॾिसो हिन में अमीर ग़रीब जो सवाल न आहे। ॻाल्हि आहे त हुननि खे ग़रीब माण्हू त हुननि खे तव्हां कंपनसेट कयो। तव्हां ज़मीन अक्वायर कंदा आहियो न मुख़्तलिफ़ रीज़न्स जे करे, कॾहिं डिफेंस पर्पज़, कॾहिं चैरिटी पर्पज़, कॾहिं फलाणा पर्पज़, त सम्झो त यार भला हुननि खे पैसा ॾियो। जंहिंजी फैक्ट्री आहे, चवां थो ईअं न आहे त हुन वीचारे खे बि हरू भरू, कंहिंजी बनी आहे हुनखे पैसा ॾियो। तव्हां रोड लाइ ज़मीन वठो था त तव्हां ख़रीदारी कयो था न। भला हाणे हिकिड़ो दफ़ो इहो दिलि ते पथर रखी सरकार हुननि खे पैसा ॾे ऐं अक्वायर करे उहो लंघ खोले, इन में बि करप्शन थींदी। पोइ करप्शन थींदी, पर लंघ त खोलियो।